रही। जो कौम जियारे वो जिंदो रहंदो, जो कौम जियारे वो जिंदो रहंदो, जो आम जारे वो जिंदो रहंदो। मुखे तारीख है तकदीर नी पक्का, मुखे तारीख है तकदीर नी पक्का, जो सिन संगारे वो जिंदो रहंदो। जनाब सदर स्टेज ते वठल ए मासूस मेहमान ऐ शागिर्द साथियों ऐ सिंधवासियों अस्सलाम वालेकुम। ये सन ये लतीफ ये सफीने जनाब सदर मज़हबी भाईचारा असांजी सकाफ़त आहे। संधू दरिया असांजी मैशत बिल्कुल आहे, छो जो सिंधी क़ौम अमन परस्त क़ौम आहे। सिंधी क़ौम प्यार मोहब्बत करण वारी क़ौम आहे। सिंधी क़ौम ॿधी एकी भाईचारे सां रहण वारी क़ौम आहे ऐं मज़हब बि असांखे उहा सिखातो जेका असांजी सकाफ़त आहे। प्यार अमन मोहब्बत